वफ़ादार औरत जेकॾहिं फ़ोन ते मिली वञे त रब जी इज़त जो कसम हिनमहिल मूंखे 6-7 ॿार हुजनि हा। ग़लति ॻाल्हि कोन थो कयां अलाह, हे तव्हांजी मां हिकिड़ी पॉइंट जी ॻाल्हियूं थो कयां। वफ़ादार औरत फ़ोन ते न मिलंदी आहे। वफ़ादार जो रिश्तो आसमान जे तरफ़ खां किन ग़ैरनि जे थ्रू थींदो आहे। बाक़ी हिकिड़ो फ़ोन ते मां पसंदि करे वठां, इहा मुंहिंजे लाइ कहिड़ी वफ़ादार निकिरंदी। अॼु अलाए केतिरियूं तस्वीरूं थी ॾेखारे थी, हे बि रिश्तो आयो अथई, इहो बि रिश्तो आयो अथई। छोरी जे तारनि खे ॾिस, अवल ई छोरो फाथो पियो अथसि, ऐं उहा घर छा कंदी। बहरहाल मूंखे अलाह उन औरतुनि खां बचाए जेके मोबाइल हथ में आहे। मोबाइल वारी औरत कॾहिं हिक जी न थी आहे। हा, मोबाइल मञा थो, मोबाइल मर्द जे हथ में भली लॻंदी आहे, औरत जे हथ में आई सो भुलिजी वेंदी। यादि रखो, भले इहे औरतुनि खे तकलीफ़ थोरी थींदी, पर नो प्रॉब्लम। मुंहिंजी कमेंट्स खुलियल आहे, दिलि ते गारियूं ॾियो, दिलि खोले गारियूं ॾियो। हक़ ऐं सच जे लफ़्ज़नि ते गारियूं मिलियूं न, हमेशह गारियूं ॾियो, नो प्रॉब्लम, नो प्रॉब्लम। ओ मुंहिंजी अमड़ियूं, दिलि खोले गारियूं ॾियो। बहरहाल हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायव, इज़त तव्हां पंहिंजी तरियुनि ते न खणो आहे न, त अॼु तव्हांजो वॾो शान। मां सभिनी औरतुनि खे बराबरि नथो कयां। इज़त वारनि जी धीअरूं अॼु बि ज़िंदा आहिनि, इज़त वारनि जूं ॿचिड़ियूं अॼु बि ज़िंदा आहिनि। जेके इहो अलाह जो ख़ौफ़ हूंदो न, त हीअं करण सां अलाह रब्बुल अज़ीम नाराज़ थींदो आहे। अॼु ॾिसो, जे रन खे मोबाइल आहे उन कहिड़ी वफ़ा वरिती आहे, जा वफ़ा ॾिनी अथई। तव्हां ॿुधो, ॾिसो ॾिसो, मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां, तव्हां पाण आज़मायो, हलो 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 आज़मायो आज़मायो।